अल्लाह जो बरकत पियो ॻाल्हायां कासिम बरकत जो पुटु मुंहिंजे जी ॾाढी ज़मीन हुई 100 एकड़ 100 खां ज़्यादा आहे दादा भाईअ में जिते बहिरिया पई वञे उन्हनि जो ॾाढे मुंहिंजा पुट हुआ ॿ हिकिड़ो कासिम ॿियो मुरी ठीकु आहे उन्हनि असांखे कुझु कोन मिलियो जेको असांजे चाचे जो पुटु सतार त उहा ज़मीन 100 एकड़ रानी मलिक साहिबु गिफ्ट करे आयो नंढे पैसे वारो माण्हू बाबा असीं ग़रीब मिसकीन माण्हू असांजी न केरु वॾेरो थो ॿुधे न केरु माण्हू थो ॿुधे असांजी आवाज़ अपील असांजो हक़ु ॾिनो ज़मीन उहा तव्हांजे चाचे ऐं संदसि पुट मलिक साहिब खे गिफ्ट कई आहे जी जी अञा उन में तुंहिंजे पे जो हिसो हो असांजे पे तव्हांखे उहो हिसो मिलियो या अव्हां खां का ॻाल्हि ॿोल थी पुछां पई असांखे त कुझु बि कोन मिलियो असांखे त इहो ॿुधो असां गिफ्ट करे छॾी आहे मलिक असद साहिब खे ऐं असीं बेपहुच माण्हू असीं किथे था मलिक असद साहिब सां पहुची सघूं ऐं इहा अपील थो कयां त ग़रीब मिसकीन माण्हू असांजो हक़ सां ॾिनो